दासिन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात पई आहे। कराची में गुलिस्तान जौहर समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात पई आहे। मौसमियात खाते मूजिब मींहुं वसाइण वारो सिस्टम कराची तरफ़ वधी रहियो आहे। शहर में तेज़ वसकारो पइजी सघे थो। ॿिए तरफ़ लाड़काने, कंबर, शहदादकोट, वारहे, पनो आकिल, रोड़ी, खैरपुर, पीर सगोट, पिरियालो, तंगवाणी, करमपुर, मोहब्बतेरो, रुख फारम ऐं ॿियनि शहरनि में पिणु बरसात पई आहे। वसकारे सबब कणक जो फसल के नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। अहम ख़बर नासरीन तव्हां खे ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात पई आहे। कराची में गुलिस्तान जौहर समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात पई आहे। मौसमियात खाते मूजिब मींहुं वसाइण वारो सिस्टम कराची तरफ़ वधी रहियो आहे। शहर में तेज़ वसकारो पइजी सघे थो। ॿिए तरफ़ लाड़काने, कंबर, शहदादकोट, वारही, पनो आकिल, रोड़ी, खैरपुर, पीर सगोट, पिरियालो, तंगवाणी, करमपुर, मोहब्बतेरो, रुख फारम ऐं ॿियनि शहरनि में पिणु बरसात पई आहे। वसकारे सबब कणक जो फसल खे नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे।